Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. हुकूमत हिकु भेरो ॿीहर बिजलीअ जा अघ वधाए अवाम ते महांगाई जी छिप केराए छॾी। नेपरा तरफ़ां बिजली ₹3.99 फ़ी यूनिट महांगी करण जो नोटिफिकेशन जारी। नेपरा इख़्तियारनि जो चवणु आहे त अप्रैल महीननि जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जे मद में बिजली महांगी कई वई आहे। नवां अघ जून महीने जे बिल्स ते लागू थींदा। हुकूमत तरफ़ां बजट पेश करण खां पोइ बि डॉलर जी उॾाम झकी नथी। इंटर बैंक में डॉलर वधीक ₹1.5 महांगो थियण बाद ₹204.50 जो थी वियो। पाकिस्तान फॉरेक्स एसोसिएशन जो चवणु आहे त तेल जे एक्सपोर्ट बिल्स जी अदायगियुनि सबबि अमेरिकी डॉलर जे भेट में रुपए जो मुल्ह मुसलसल किरी रहियो आहे। पंजाब जी 3,226 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट अॼु पेश कई वेंदी। पंजाब असेंबली जे इजलास में सूबाई वज़ीर अवेस लिखारी बजट पेश कंदो। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी सदारत हेठि काबीना जे इजलास में बजट जी मंज़ूरी ॾिनी वई। पघारुनि में 15 ऐं पेंशन में 5% वाध जा इम्कान। पंजाब असेंबलीअ जे बजट इजलास में बि अपोज़िशन जे हंगामे जा इम्कान। PTI ऐं काफ लीग तरफ़ां बजट इजलास में एहतिजाज जो फ़ैसिलो। स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त पंजाब मुकमल तौर पुलिस स्टेट बणिजी वियो आहे। सूबे खे हमज़ा शहबाज़ न IG पियो हलाए। सिंध सरकार तरफ़ां माली साल 2022-23 जी 1600 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट सुभाणे पेश कई वेंदी। पघार ऐं पेंशन में 15% वाध जा इम्कान। सूबाई तरक़ियाती बजट 250 अरब ऐं ज़िलई तरक़ियाती बजट 30 अरब रुपया करण जी तजवीज़। ज़रियनि मूजिबि सिहत ऐं तालीम जी बजट में 6% वाध जा इम्कान आहिनि। 25 यूनिवर्सिटीज़ जी ग्रांट में 4 खां 5% वाध जा इम्कान। यूरिया भाण, चांवरनि जे ॿिज ऐं ज़रई दवाउनि ते आबादगारनि खे सब्सिडी ॾियण जे लाइ 3 अरब रुपया रखण जा इम्कान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत में सुभाणे सिंध काबीना जे इजलास दौरान बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे फ़ाल करण जो फ़ैसिलो। हुकूमत तरफ़ां सिंध असेंबली में अॼु नओं बिल पेश कयो वेंदो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2022 बिल मंज़ूर थियण जी सूरत में हलंदड़ हफ़्ते ई लागू थी वेंदो। 1989 जे एक्ट तहत माज़ी में थियल समूरनि फ़ैसिलनि खे क़ानूनी तहफ़ुज़ हूंदो। बिल तहत कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स जी मुक़ररी जो मुदो 5 मां घटाए 4 साल कयो वेंदो। चेयरमैन ऐं मेंबर्स रुगो हिकु दफ़ो मुक़ररु थी सघंदा। 50% मेंबर्स निजी शोबे मां रखिया वेंदा। वॾे वज़ीर जी सिफ़ारिश ते गवर्नर कमीशन जो चेयरमैन मुक़ररु कंदो। मेंबर्स जी मुक़ररी जो इख़्तियार वॾे वज़ीर वटि हूंदो। नए क़ानून तहत कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स खे ज़िम्मेवारी संभालण खां अॻु हलफ़ पिणु खणायो वेंदो। कमीशन में हिकु औरत ऐं हिकु नॉन मुस्लिम मेंबर शामिल हूंदा।